असांजे चैनल के सब्सक्राइब करे ऐं बेल बटन दबाइंदा। मरी साहब अस्सलाम वालेकुम। जंगा जंगा मोजी तो सा जंगा, जंगा जंगा मोजी तो सा जंगा, पैर पलित परे करी धरती मुझो नंगा। अज शेख जुल्फकार अली भुट्टे साहब जी 93 सालगिरह के मौके ते उन्हीं धरती ते बीठो आया जिथे अज का केतराई साल अग में इन इलाके में एहसान गोपाल परवेज पेजुओ असा गुलशेर मुगेरी इन इलाके में शेख जुल्फकार अली भुट्टे जे निज प्रोग्राम में खड़ी गरीब माण्हू लुट ॾींदा से। ही इलाको शहीद सैफुल्लाह चांडे जो बाहे, ही इलाको शहीद अली गौर चांडे जो बाहे, ही इलाको अनेक शहीद जो घर पे आहे जिथे शेख जुल्फकार अली भुट्टे इन इलाके जे गरीब माण्हू ने वधी चयो त ही जेको सरदारी निजाम आहे, जागीरदार निजाम आहे, इन के पोइते हटाइण लाइ तव्हां सां ऐं तव्हां जे गरीब माण्हू सां आओ हिकिड़ो अज़ीम माण्हू आयो तव्हां जो साथ ॾियो। लालू राय के वार ऐं कंबर लाड़काणे माण्हू शहीद जुल्फकार अली भुट्टे के चयो त जेकॾहिं निज प्रोग्राम रोटी ऐं कपड़े मकाम जो हूंदो त असां तोसां न बेक कंदासीं। जुल्फकार अली भुट्टे सां वाइदो कयो त हिन मुल्क में सरमाएदार जागीरदार ऐं ज़ालिम जेके आहिनि मां इंसान उन्हनि खे आऊं हमेशह लाइ हितां जेको आहे मुल्क मां तड़े कंदुमि। मुंहिंजा दोस्त हिन लाड़काणे ज़िले जूं अनेक कुर्बानियूं आहिनि। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो साहब, शहीद शाहनवाज खान, शहीद बशीर खान कुरैशी, खालिद महमूद सुमरो, ये छा तसलसल जुल्फकार अली भुट्टे धरती जो नायत में कंजो आहे। बिल्कुल असां जे कारकुन ज़िया रजीम जो मुकाबलो कयो। ज़िया जा जेके पलक पिठू नफ्सियाती मरीज जरदारी जे रूप में उन्हनि असांजे कांग्रेसनि छा तव्हांखे ख़बर कोन्हे का त हिन धरती ते इनायत अली खान उमरानी केॾी वॾी जंग कई आहे तव्हांखे ख़बर न आहे। ज़िया रजीम जे ख़िलाफ़ जदों बिरादरान रजीम के खिलाफ हितों जो माण्हू थिया ऐं ज़रदारी के असां हिक ई सिर पे ॾिसूं था त ही जेके आहिनि भई उहे ई माफिया आहिनि, बादशाह ही ॿई जेके आहिनि हाकू ऐं ठाकू जो पासो रांदा आहिनि। हाणे दोस्त नादान दोस्त चवनि था असां सोशलिज्म जो रस्तो रोकींदासीं। भाउ मुंहिंजा कन खोले ॿुधी छॾियो, असां को लॻण छाप कारकुन कोन आहियूं। असां जबरन ते वेठासीं। असां ज़ियालत जो मुक़ाबिलो मुर्तज़ा भुट्टे सां गॾिजी कयो आहे। नंगी माफिया तोखे त नाले वठण में शर्म थो अचे, उन सां मुक़ाबिलो आहे छा? असांजो मुक़ाबिलो सरदारी सां आहे। ही जेको वॾो कारो तूफ़ान पियो थो अचे फातिमा भुट्टो ऐं जूनियर जुल्फकार अली भुट्टे जे रूप में, इन खे केरु रोके सघंदो? का दुनिया जी ताक़त रोके नथी सघे। मां बार थो सघे चवां थो छोड़ो इन काफ़िलो को
आ जाओ शहीद जुल्फ़िकार अली भुट्टे की पार्टी में, आ जाओ मुर्तज़ा भुट्टे की पार्टी में, आ जाओ फातिमा भुट्टे की क़यादत में अॻिते वधो। मूं बार बार मोहतरमा कलवा भुट्टो साहब खे अपील कंदो रहियो आहियां, तुझे घर अलमुर्तज़ा हाउस 70 किलोमीटर के किचन कैबिनेट किचन बनाए छॾियो आहे। छोड़ो इनको, आ जाओ इस कारकुन का साथ दो, इनका साथ दो, ये आपके साथी है। छापियो बकवास ने 70 किलोमीटर किचन बंदी हुआ। जूनियर साहब आओ तो क्या अपील तो क्या तू असांजो कायद आई, जुल्फ़िकार अली भुट्टो तू आई, मुर्तज़ा खान तू आई, सब कोई तू आई, बेबी है तू। इंशाअल्लाह ताला 70 किलोमीटर के अलमुर्तज़ा हाउस के पूरे पाकिस्तान के इन मुल्क के गद्दाफी का आजो ये कौम बनेगी, ये कौम एक अजीम कौम बनेगी, ये कौम दुनिया का लोहा बनेगी। ये बाजी खून की बाजी है, ये बाजी तुम ही हारोगे। तुम कितने भुट्टो मारोगे, हर घर से भुट्टो निकलेगा। जिए भुट्टो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे दोस्त आख़िर में लतीफ़ सरकार जे शान में जेके लफ़्ज़ चया त लतीफ़ हक़ आहे, लतीफ़ सच आहे, त मां उन जे शुरूआत कंदुसि। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझ अचे पूई बहार जी। मुंहिंजा स्टेज ते वेठल दोस्त ऐं हर साल हिन लालू रांग जे दोस्तनि जे तरफ़ां ऐं मुंहिंजो मोज़ज़ भाउ निसार अहमद जे तरफ़ खां क़ाइदे अवाम जुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह मल्हाई वेंदी आहे। ऐं उन मौक़े ते गॾु थियल मुंहिंजा सहाफ़ी दोस्त, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा मुंहिंजा भाइर, मुंहिंजा कारकुन, मुंहिंजा अॻवान, सभिनी खे या अली मदद, जिए सिंध, जिए भुट्टो, जिए अवाम। दोस्तो, तव्हां सां दोस्तनि ॻाल्हायो ऐं काफ़ी टाइम खां तव्हां इंतज़ार में भी आयो। मां मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि क़ाइदे अवाम जुल्फ़िकार अली भुट्टो जे शख़्सियत जे बारे में। हुन जे शख़्सियत ते ॻाल्हाइण जे लाइ त हिकु तमामु वॾे मुफ़क्किर जी ज़रूरत आहे, पर असां उन जे नज़रिए जा हिकु अदना कारकुन आहियूं। मां पंहिंजे क़ाइद जे कयल ख़िदमतुनि, हुन जे ॾिनल नज़रिए, हुन जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते सिर्फ़ु रोशनी ॾींदुसि। अॼु खां 10 साल पहिरियां क़ाइदे अवाम जुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं वज़ारत ख़ारिजा तां इस्तीफ़ा ॾेई उन वक़्त जे हुक्मरान अयूब जे ख़िलाफ़ बग़ावत कंदे हिन मुल्क जे छॾण जो फ़ैसिलो कयो त हिन मुल्क में जेको बि निज़ाम राइज आहे, जेको हले थो, उहो दुनिया जे सरमाएदारनि जो जेको निज़ाम आहे उन जे ॾिनल तहत हितां जा हुक्मरान मुल्क हलाए रहिया आहिनि। पोइ हिकु शेर आहे, छो त मूंखे घणा शेर यादि न हूंदा आहिनि, त तुझे कसम है जुल्फ़िकार हमें छोड़ के न जाना, बरकत इन ॻाल्हि खे तफ़सील पूरो कंदो। इहो शेर उन टाइम हिकु शाइर चयो हुयो जुल्फ़िकार अली भुट्टो खे त तूं हे मुल्क छॾे न वञजांइ, ही मुल्क जो सुलझल सम्झल जेको तबिको आहे
उहो तुंहिंजे अॻुवाणी में हिन मुल्क में तब्दीली आणण जे लाइ तयारु आहे। उन वक़्तु हिकु पाकिस्तान जे अंदरि हिकु अहिड़ो शागिर्द, हिकु अहिड़ो अदीब ऐं दानिश्वर तबिको हुयो जिन खे उन वक़्तु के माण्हू चवंदा हुआ त ही कम्युनिस्ट आहिनि, के माण्हू चवंदा हुया त हे कहिड़े जान, पर उन सभिनी माण्हुनि जो नज़रियो हुयो त हिन मुल्क मां सरमाएदाराना ऐं जागीरदाराना सिस्टम जो ख़ात्मो कीअं आणिजे। पोइ उन्हनि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां मुलाक़ातूं कयूं ऐं क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 1967 में 3 नवंबर ते पंहिंजे पार्टी जो बुनियादु विधो ऐं उन पार्टी जो नालो रखी पाकिस्तान जे अवाम जी पार्टी। जॾहिं उन पार्टी जो आइन ऐं मंशूर उन जो झंडो ठहियो, उन जे झंडे जो रंग जेको आहे ॻाढ़ो, कारो ऐं साओ मुंतख़िब कयो वियो। उन पार्टी जे अंदरि मंशूर ऐं आइन में कुझु नुक़्ता स्लोगन जे तौर कया विया त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे, जमहूरियत असांजी सियासत आहे, सोशलिज़म असांजी मईशियत आहे, इस्लाम असांजो दीन आहे। हाणे इन चइनि उन स्लोगन में नुक़्तनि में पूरे पाकिस्तान जी न पर दुनिया जे मज़लूमनि जी तर्जमानी कई वई। ऐं जॾहिं उन पार्टी जो बुनियादु विझी 70 जी इलेक्शन थी ऐं जॾहिं 70 जी इलेक्शन में क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिन पाकिस्तान मौजूदा में अक्सियत सां खटे जॾहिं हुकूमत ठाही ऐं उन हुकूमत जे ठाहिण खां बाद 1973 में पाकिस्तान खे हिकु मुतफ़िक़ तौर हिकु आइन ॾेई करे 1973 खां हुन पाकिस्तान जे अवाम जी ख़िदमत जो बुनियाद ऐं शुरूआत कई। जे उन आइन ऐं मंशूर में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो चयो त मां बेज़मीन खे ज़मीन ॾींदुसि ऐं फैक्ट्रियुनि जो मालिक मज़दूर कंदुसि, जो हिन मुल्क जो असुल जेको कुवत, असुल ताक़त मज़दूर ऐं हारी आहे। ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो करे ॾेखारियो। के माण्हू चवंदा आहिनि त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे एटम बम जे ठाहिण जे एवज़ शहीद कयो वियो, पर दोस्तो इहे न हुयो। असां ऐं तव्हां जेके बि मुस्लमान आहियूं उन जो आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, उन खां पोइ को बि नबी न आहे अचणो। ऐं आख़िरी नबी ऐं आख़िरी मुस्लमान जे किताब क़ुरान शरीफ में जेको बि ज़िक्र आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन ते अमल कंदे मुल्क जे माण्हुनि जी ख़िदमत कई। तव्हां असांखे यादि न मुख़्तलिफ़ क़ौम दोस्त वेठा आहिनि, उन सां गॾोगॾु असां मुस्लमान बि आहियूं त अल्लाह ताला जेतिरो टाइम में मुखातिब थियो आहे त कॾहिं बि उन मुस्लमान जो लफ़्ज़ न वरितो आहे। उन हमेशह इंसान खे मुखातिब थियो आहे त ए इंसान, इंसान सब खां वधीक उनखे शऊर आयो ऐं इंसान जे लाइ अल्लाह ताला फरमायो आहे त मां हर शइ माफ़ करे सघां थो, पर मुंहिंजे मखलूक ऐं इंसान सां जेकॾहिं को ज़्यादती कंदो उहो बख़्शिश जो जेको हक़ आहे उहो उन इंसान वटि आहे। त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान में न पर दुनिया जे इंसाननि जे लाइ हिकु पैगाम खणी आयो। हिन दुनिया जे अंदरि पहिरीं आलमी जंग खां पोइ जेको निज़ाम क़ाइम कयो वियो उहो निज़ाम मुसलमाननि जे ख़िलाफ़ न हुयो, उहो निज़ाम ईसाइनि जे ख़िलाफ़ न हुयो, उहो निज़ाम कम्युनिस्टनि जे ख़िलाफ़ न हुयो, उहो निज़ाम के हिंदू मज़हब जे ख़िलाफ़ न हुयो,
उन निज़ाम जे अंदर हिकिड़ो सरमाएदारनि निज़ाम ठाहे जेके दुनिया जा सरमाएदार हुया उन में ईसाई यहूदी मुसलमान सब शामिल हुआ। उन्होंने एक अड़ो निज़ाम ठाहियो जो उन्होंने चयो त नए निज़ाम के तहत दुनिया के सभी इंसान के पंहिंजो गुलाम बनायो ऐं उन्होंने वो सरमाएदाराना निज़ाम जो बुनियाद विझी करे असां तव्हां जेको हिते जागीरदारनि के खिलाफ जेको घणो माहौल ठाहे वेंदो आहे पर असल जेको मसलो आहे उहो आहे दुनिया के अंदर जेको सरमाएदाराना निज़ाम आहे जेको बैंकियूं कायम कयूं उन्हनि जे अंदर हिकिड़ो सिस्टम ठाहे करे असां तव्हां दुनिया के ईसाई मुसलमाननि हिंदुनि कम्युनिस्टनि सभिनी खे पंहिंजो गुलाम बनायो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु वॾो मुदब्बिर मुफ़क्किर सियासी लीडर हुयो उनमें एक सियासी बसीरत हुई उन दुनिया के उन नजरिए के पढ़ियो ऐं उन्हनि खे ललकारे करे उन पाकिस्तान के अंदर एक इस्लामी ब्लॉक ऐं इस्लामी बैंक कायम करण की गाल कई। इस्लाम के अंदर ब्याज हराम है। इस्लाम के अंदर औरत के हुकूक ॾिना विया। जेकॾहिं तव्हां कुछ सौ साल पोइ हलिया वञो तो यूरोप के अंदर जेके अॼु पाण खे महज़ब परस्त रहनि था उते औरत के को भी हुकूक कोन हुया। पर तव्हां घणो पर न वञो जेको दुनिया जो वॾे वॾो जमहूरियत जो चैंपियन अमेरिका सॾाए थो 1880 खां पहिरियां उते गुलामनि जो जेको सो दौर हुयो उते जेको माण्हुनि खे फर्कनि में जेको विरहायो हुयो जेके कान खे गुलाम करे रखंदा हुया उनखे उन जगह ते सफ़र करण ॾींदा हुया उन्हनि खे वोट ॾियण जो हक़ न हुयो। पर असांजो नबी असांजो आख़िरी नबी हिन दुनिया में ऐं काइनात जो सरकार उनजो सरदार उन पंहिंजे आख़िरी खुतबे में चयो को भी कंहिंजे मथां हावी न आहे। दुनिया के अंदर सबका पहला इंसान के आजादी की गाल मुझे उन आखिरी नबी कही उन दस लोग तो सब बराबर है उन जुल्म के खिलाफ हो पर अगते हली करे इन सरमाएदार निजाम जे शिकल में एक जालिम तबको दुनिया के वसीलत ते काबिज थियो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उनके ललकारींदे उन पाकिस्तान के अंदर एक इस्लामी बैंक कायम करण की गाल कई ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के उन निज़ाम के तहत उन सरमाएदाराना निज़ाम के उन टोले ऐं उन जे अगवाननि असां तव्हां खां जुदा कयो। उन्होंने समझो तो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान के अंदर न पर दुनिया के अंदर एक नयो निज़ाम आनी तो जे निज़ाम के तहत कैसा जुल्म न थींदो ऐं उन्हनि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के उन वक्त जे उन आलमी एस्टेब्लिशमेंट के एजेंट जनरल ज़ियाउल के थ्रू असां तव्हां खां जिस्मानी तौर जुदा कयो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के कत्ल में पूरी पाकिस्तान की फौज मुलविस न हुई। जेकॾहिं पूरी आर्मी मुलविस हुजे तो 1982 के अंदर मेजर आफ्ताब के सूरत में उन ज़ियाउल के खिलाफ बगावत की शुरुआत उहे न कनि हुया। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के शहीद करे हिन एशिया दुनिया में सब का वधिक जेकॾहिं आदमशुमारी आहे तो वो ईसाई मज़हब आहे। उनका पोइ इस्लाम थो अचे पियो। उन्हनि 80% माण्हुनि जे वसीलनि ते उहे दुनिया जा सरमाएदार काबिज़ आहिनि ऐं माण्हू पंहिंजे उन वसीलनि खां महरूम आहिनि।
या ज्यादती सिर्फ पाकिस्तान के माण्हुनि असांजे तव्हां सां न आहे। हिंदुस्तान के गरीब, अमेरिका के मजदूर, यूरोप के गरीब, इराक, उन सभिनी जो जेको बुखायल पेट उनकी सूरत हाल साॻी आहे। ऐं पाकिस्तान के सरमाएदार का वठी करे अमेरिका के सरमाएदार ताणी उनकी सोच हिकड़ी आहे। असां उन सोच के खिलाफ आहियूं। जरदारी, नवाज शरीफ, इमरान उन सोच जा अलमदार आहिनि। असांजी कंहिं शख्सियत के खिलाफ न आहियूं। जुल्फकार अली भुट्टो जो फिक्र, फलसफो, नजरियो दुनिया के मजलूमन के बुख का छुटकारे जो नजरियो आहे। अज आसिफ जरदारी जय जुल्फकार अली भुट्टो पाकिस्तान के 1973 के आइन में कादियानन के आईनी तौर पर काफिर करार ॾिनो। अज उन पार्टी जो जेको पाण के चेयरमैन को चेयरमैन सुनाए थो, अज उन चेयरमैन जुल्फकार अली भुट्टो जो पंहिंजो पाण के डॉक्टर सुनाए थो पंहिंजी भेण की रिश्तेदारी कादियानन सां कई आहे। सिर्फ इन्हीअ लाइ त इक़्तिदार असांजे हथ में हुजे। मुर्सा भुट्टो के इंजे करे क़त्ल कयो वियो त मथां हू जुल्फकार अली भुट्टो जे उन फिक्र फलसफे खे अॻिते वधाए। बेनज़ीर भुट्टो के इंजे करे क़त्ल कयो वियो। बेनज़ीर ॿ दफ़ा 88 जे अंदर ऐं 93 में अमेरिका सां सौदेबाज़ी कई, पर पोइ बि 2007 में हुनखे जुल्फकार अली भुट्टो जे धीअ जे करे शहीद कयो वियो। हुनजो ॿियो ॾोह कोई भी कोन हुयो। हीउ जेको सरमाएदार जेको ही निज़ाम आहे, उन निज़ाम जो ज़रदारी ऐं नवाज शरीफ पाकिस्तान जो हिस्सो आहिनि। अॼु जेको लंडन में वेही करे मुल्क के खिलाफ नवाज शरीफ ॻाल्हाए थो, अॼु जेको वेही आसिफ जरदारी ॻाल्हाए थो, अल्ताफ ॻाल्हाए थो, फजल रहमान ॻाल्हाए थो, माज़रत सां मां कंहिं बि सियासी लीडर के खिलाफ न, पर सिर्फ मां तव्हांखे ॿुधायां थो जेके ॻाल्हाइनि था त मुंहिंजो उन्हनि खां हिकु सवाल आहे त जुल्फकार अली भुट्टो जे इक़्तिदार जेको 1977 में उनका खसियो वियो, 2020 ताईं हिन मुल्क के अंदर तव्हां अमेरिका सां पाकिस्तान के उन एस्टेब्लिशमेंट सां गॾिजी हुकूमत कई आहे त तव्हां कसूरवार कंहिंखे ठहरायो था। हिन मुल्क के कंहिं लुटियो आहे? इमरान खान चङो माण्हू न आहे, न असां हुनजी सपोर्ट था कयूं, पर इमरान खान त पहिरियों दफ़ो हिन पाकिस्तान में वज़ीर आज़म थियो आहे। तव्हां कंहिंजे खिलाफ आहियो ऐं तव्हां सभु गॾु थिया आहियो त हीअ 40 साल 11 साल जेल जा। असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल बटन दबाईंदा।